टंडो आदम खां हैदराबाद तरफ़ वींदड़ मुसाफ़िर वेन मटियारी वेझो बडाणी थाणे जी हद में नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तारी सबब ड्राइवर जी कंट्रोल मां निकिरी कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में 12 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियल मुसाफ़िरनि खे मक़ामी माण्हुनि पुलिस जी मदद सां सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो आहे। वेन में सवार मुसाफ़िरनि जी सुञाणप मुर्तज़ा उमर, ग़ुलाम मुर्तज़ा, शुमाइला, नाइला, हनीफ़ा बीबी, मुस्कान, अनम, उस्मान, सैफुर रहमान, कोमल तोते थी आहे, जेके टंडो आदम खां हैदराबाद तरफ़ वञी रहिया हुआ त मुसाफ़िर वेन मटियारी वेझो बडाणी थाणे हद में तेज़ रफ़्तारी सबब कल्टी थी पई ऐं ज़ख़्मी मुसाफ़िरनि खे फौरी तौर ते हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।